अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद। आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। कराची में हदक इंसाफ केस में अदालती हुक्म से वॾो वज़ीर सैद मुराद अली शाह सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में पेश। चीफ जस्टिस गुलजार अहमद तरफ़ां रिपोर्ट पेश न थियण ते कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस पुछाणो कयो त कराची जी बहितरी ऐं उसूल सूरत में बहाली लाइ कहिड़ा क़दम खयां अथव। सॼो शहर ॻोठ में तब्दील थी वियो आहे। न रस्ता आहिनि, न पाणी, न पार्क ऐं न ई को मैदान आहे। अदालत जेको हुकुम ॾिनो आहे उन ते को बि अमल थींदे नज़र नथो अचे। वॾे वज़ीर रिपोर्ट पेश करण लाइ 2 हफ़्तनि जी मोहलत घुरे वरिती। अदालत वॾे वज़ीर खे रिपोर्ट पेश करण लाइ 1 महीने जी मोहलत ॾेई छॾी। बेरिया टाउन के मुकम्मल तौर नओं शहर बणाए छॾियो। छा तव्हां बेरिया टाउन ॾिठो आहे? सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में गैरकानूनी कब्ज़नि वारे केस में ॿुधणी दौरान सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे डीजे खां पुछाणो। चीफ जस्टिस गुलजार अहमद डीजी SBRCA सां मुखातिब थींदे चयो त तव्हां खां बेरिया टाउन में केतिरनि घरनि जी इजाज़त वरिती वई हुई। हाणे त बेरिया टाउन सां गॾु DHA सिटी बि ठही रहियो आहे। बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी सां गॾु सॼी माफ़िया मिलियल आहे। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री ॿाहिरां स्टील मिल जे बरतरफ़ मुलाज़िमनि जो एहतजाज। वॾो वज़ीर सैद मुराद अली शाह एहतजाज कंदड़ स्टील मिल जे बरतरफ़ मुलाज़िमनि वटि पहुची वियो। सरापा एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि तरफ़ां सिंध हुकूमत खे किरदार अदा करण जो मुतालबो। वॾे वज़ीर पारां मुलाज़िमनि खे भरपूर सहकार जी ख़ातिरी ऐं वफ़ाक़ जे हिकतरफ़ी फ़ैसिले जी मज़म्मत। सैद मुराद अली शाह जो चवणु हो त स्टील मिल ते वफ़ाक़ ऐं सिंध सरकार खां अॻु पोरितुनि जो हक़ आहे। डप आहे त स्टील मिल मुलाज़िमनि खे नेकाली ॾेई ज़मीन ते कब्ज़ो कयो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत स्टील मिल सिंध सरकार खे ॾेई असां पाण हलाईंदासीं। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। मुल्की मुआशी सियासी ऐं सलामती सूरत हाल समेत 7 नुकाती एजेंडा ते गौर वीचार। गिलगित बल्तिस्तान में 3 सालनि में FC मुक़ररु करण वारी समरी पेश। काबीना इक़्तिसादी राब्ता कमेटी जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी बि ॾींदी। कोरोना वायरस जो नओं क़िस्म बर्तानिया खां सिंध पहुची वियो। सिंध जे सिहत खाते बर्तानिया खां कराची आयल 6 मुसाफ़िरनि में कोरोना जी नए क़िस्म जी तस्दीक करे छॾी। मुतासिरनि सां राब्तो कंदड़ समूरनि माण्हुनि जी टेस्ट कई वेंदी। पाकिस्तान में कोरोना वायरस वगे वधीक 63 मरीज़ फोत। हयाती विञाईंदड़नि जो अंगु 9,992 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,776 नवां केस रिपोर्ट। मुल्क में मुतासिरनि जो अंगु 4,75,085 थी वियो। कोरोना वायरस के 4,25,494 मरीज़ शिकस्त ॾेई सिहतयाब। तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त गैस जी लोड शेडिंग सबबि सिंध जो अवाम सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। वफ़ाक़ी वज़ीरनि जी नाअहली सबबि अवाम गैस खां महरूम आहे। वफ़ाक़ जी ग़लति पॉलिसियुनि सबबि जनवरी ऐं फरवरी में गैस अणलब हूंदी। वधीक गैस पैदा करण बावजूदि सिंध सां माटेली माओ वारो सलूक कयो पियो वञे। वफ़ाक़ी हुकूमत बिजली जे अघनि में वाधि करे अवाम जूं ॾुखियायूं वधाए छॾियूं आहिनि। आम वापे जी शयूं पहिरियां ई अवाम जे पहुच खां परे कयूं वयूं आहिनि। PTI जी नायल हुकूमत माफ़ियाज़ खे मज़बूत ऐं अवाम खे कमज़ोर करे रही आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वाब जो बयान। कराची में एंटी करप्शन टीम की कार्रवाई कोरंगी पार्क इंचार्ज जो डिप्टी डायरेक्टर
मोहम्मद यासीन गिरफ्तार। एंटी करप्शन अमलदारनि जो चवणु आहे त डायरेक्टर यासीन खे करप्शन वटने सभु सूदो गिरफ्तार कयो वियो। शकरन भरसा मामूली ॻाल्हि तां नाफ़रमान पुट पंहिंजी पीरसन अमड़ खे कुआड़ी वणी क़तल करे छॾियो। जवाबदार गिरफ़्तार। कोट सांदकिरियो में जवाबदार एजाज मंगणार पीरसन अमड़ साहिब ख़ातून मंगणार खे क़तल कयो। सन भरसा इंडस हाईवे ते तेज रफ्तार कार ऊनी खड में किरी पई। बाड़ी फौत 7 ॼणा ज़ख़्मी। नसीराबाद में बिजली घर वेझो मोटरसाइकिल ऐं गॾगाॾी में टक्कर, 1 ॼणो फौत, 2 ज़ख़्मी। फौती जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शहदादपुर भरसा गुड मुरीद खैबरवट नीगर ट्रेन हेठां अची फौत थी वियो। तलहार में चिंची रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 3 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। थर में खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि वॻे वधीक 2 ॿार फौत। हलंदड़ महीने फौती ॿारनि जो अंग 52 थी वियो। सिविल अस्पताल मिठी में 45 खां वधीक ॿारनि जो इलाज हलंदड़। गंबर जे पीरज़ादा पाड़े जो रहवासी नौजवान शाहिद मंगी 15 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम, वारिस परेशान। ऐं नसीराबाद शहर में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ शहरियुनि मथां केस दाख़िल करण ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल। कारोबारी मर्कज़ बंद। SSP कंबर शहदाद कोट शटर बंद हड़ताल ऐं एहतजाज जो नोटिस वठी छॾियो। गश्ती पुलिस इंचार्ज एजाज भुॻियो मुअत्तल।